सिंध जी मैदानियत ते थिंदड़ वार ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी पारां ही जेको रैली कढी वई आहे। हिन में तव्हां ॾिसी सघो था त हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू आहिनि उहे शरीक आहिनि। इहे वाधूआ गेट बाईपास ते पहुता आहिनि। उते जेको आहे उहा रैली जेको आहे उन में हज़ारे जेके माण्हू आहिनि उहे शरीक आहिनि। हीअ ॾिसी सघो था त जेके मुख़्तलिफ़ जेके सियासी समाजी जमायतुनि मज़हबी जमायतुनि जा जेके अॻवान आहिनि उहे हिन रैली खे जेको आहे ख़िताबु कंदा। ऐं हिन वक़्तु जेका रैली आहे उहा वाधूआ गेटनि ते पहुती आहे। अञा शरीक थियनि पिया। उते जेको आहे उहा रैली जेको आहे उनखे हज़ारे ऐं उते हीअ जेको बाईपास आहे उते एहतजाजनि जेको आहे बंदि कयो वियो आहे। ऐं हिते जेके मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उहे ख़िताबु कंदा। हिते जेके मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उहे पहुची चुका आहिनि ऐं उहे हिते ख़िताबु कंदा। सिंध एक्शन कमेटी जे ज़ेर इतमामी पूनम पेट्रोल पंप खां वेदत सिंध मार्च जेको आहे उहा रैली निकिती आहे। ऐं हिन रैली में ॾिसो त हीअ जेको आहे माण्हुनि जो हिकिड़ो वॾो हुजूम आहे। हिन हुजूम जेको एहतजाज कंदड़ जेके कारकुन आहिनि अॻवान आहिनि उहे हिते हींअर मौजूदु आहिनि। हिन जेको वेदत सिंध मार्च आहे उनखे रोशन बुल्डो, डॉक्टर नियाज़ कालाणी, रियाज़ चांडियो, मसरूर शाह, जामी चांडियो, नवाब ज़हूर, मुनीर अदर शाह, आफ्ताब खान रादो, ताज मरी, समर जतोई, जगदेश आहूजा, रमज़ान बुढ़ो, मौलाना अयाज़ कुमी, डॉक्टर सिराज सियाल समेत जेके मुख़्तलिफ़ अॻवान आहिनि उहे हिनखे ख़िताबु कंदा। हिन वक़्तु जेको आहे तमामु वॾी जेका हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू आहिनि उहे कासिमाबाद बाईपास ते पहुची चुका आहिनि। ऐं बाईपास ते पहुचण खां पोइ मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि ॾांहुं जेका ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक आहे उहा मुअतल थी वई आहे। ऐं हिते हिन में जेके शरीक माण्हू आहिनि उहा सख़्तु नारेबाज़ी करे रहिया आहिनि। ऐं हुननि जो चवणु आहे त सिंध जी वैधानियत ते को बि सौदो न कयो वेंदो। ऐं सिंध जी वैधानियत जे ख़िलाफ़ु जेकॾहिं का बि साज़िश थी त हुनजी भरपूर मज़ाहिमत कई वेंदी।